जलेबी खणी भी हाँ हाँ अची लाइव कनेक्ट थो दोस्तन के रुकेस तो क्या जेके भी असा व्हाट्सएप ग्रुप आन या जेके भी जल्दी में तुम शेयर करे वो छो तो ये जल्दी में असा अची टाइम तक न बुधायोसीं अदा शौकत असां गॾु आहे जेको असांजी स्ट्रगल हले थी पई जदोजहद एजुकेशन के हवाले से तव्हां सभिनी खे ख़बर आहे उन में साईं खे बि असां अर्ज़ु कयो आहे त हू बि असांजो साथ ॾिए ऐं हींअर तव्हां सभिनी जे साम्हूं मां साईं खे रिक्वेस्ट बि कयां थो त असांजी जेको एजुकेशन जो काज़ हले थो पियो जंहिंमें सिंध गवर्नमेंट ही अपॉइंट कया आहिनि पर उन्हनि में कुझु मसइला मसाइल अची विया असां प्योरली उन्हनि शयुनि खे उथारियूं था जिते जिते कुझु मसइला मसाइल जिते आया आहिनि सिर्फ़ु असां उनखे था चऊं त उन्हनि खे थोरो बहितर कनि जी जेके पॉलिसी हुआ थोरो उन्हनि ते नज़रसानी कनि उन हवाले सां तव्हांखे ख़बर हूंदी उन हवाले सां त थोरो पंहिंजा जेकॾहिं वीचार तव्हां सभिनी दोस्त असांजा तव्हांखे ॾिसंदा हूंदा। हाँ मां जेको आहियां सो जेके बि इहे स्टूडेंट आहिनि या उम्मीदवार आहिनि उन्हनि सां IBA वारा जेके बि मुतासिरीन आहिनि उन्हनि सां मां गॾु आहियां हर मामले में ऐं पंहिंजो IBA वारनि खे पंहिंजूं पॉलिसियूं चेंज करणु खपनि गवर्नमेंट खे पंहिंजा कानून जेके आहिनि उहे नरम करणु खपनि ऐं इन में केतिरा ई शागिर्द अहिड़ा आहिनि जेके मुस्तहक़ आहिनि जेके हक़दार आहिनि उन्हनि जी हक़ तलफ़ी थी आहे ऐं उन्हनि जे जज़्बनि खे नज़र में रखियो वञे अवल त रोज़गार ॾियणु हर हुकूमत जो फ़र्ज़ु आहे ऐं जेकॾहिं तव्हां रोज़गार ॾियो नथा हथूं उन में रुकावटूं था विझो हथूं उन में दुश्वारियूं था विझो ऐं हिकिड़ा माउ पीउ जेके वीचारा पोरिया करे ऐं पंहिंजे औलाद खे पढ़ाइनि था त हे अॻिते हली नौकरीअ ते चढ़ंदो त उहे सिर्फ़ु वॾनि माण्हुनि जा पुट ऐं सिफ़ारशी ऐं उहे खयूं था वञनि त ही जेतिरा बि मुतासिरीन शागिर्द आहिनि मां उन्हनि सां गॾु आहियां हुननि जी हिमायत कयां थो हर मरहले ते ऐं जेकॾहिं हुननि सां इहा पॉलिसी चेंज न कई वई हक़दारनि खे पंहिंजो हक़ न मिलियो ऐं उन्हनि जी हक़ तलफ़ी जारी रही त शौकत नूनारी तव्हां सां गॾु आहे वॾी महिरबानी सभई अॼु काफ़ी दोस्त सभिनी जो अॼु तव्हांखे ॾिठो न त चऊं त साईं सां असां लाइव बि ॻाल्हायो ॿियो हिकिड़ी रिक्वेस्ट इहा बि आहे सर तव्हां सभिनी जे साम्हूं छो त हाणे ॿेराड़ीअ में काफ़ी जेके आहिनि इलाइक़ा असांजा ॿेराड़ी वारा उते अगरि कंहिं यूनियन काउंसिल में सीटूं वधीक आहिनि मिसाल तौर 10-15 आहिनि त उते पास थिया आहिनि 2 या 3 इन पॉलिसी जे करे त उन्हनि माण्हू त खजंदा आहिनि इन में जिन त कान खजंदा अॻिते हली 2-3 ॾियारा रखी उन्हनि में चवंदा उन में हक़ आहे उन ॿेराड़ी वारनि जो त उन में जेकॾहिं थी वञे चवां हाणे ॻाल्हि मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि कयां मां पाण टैलेंट जो क़ाइल आहियां जी जी मां बि ग़रीब जो ॿार आहियां पंहिंजे टैलेंट जे बुनियाद ते जेको बि हैसियत मुंहिंजी आहे उन ते आहे का सिफ़ारिश कान्हे अहिड़ो ई उसूल मां हर हिक जे लाइ अपनाईंदो बिल्कुलु तंहिंजे करे ही सफ़ा बि ईअं न जो जीअं 12,000 रुपया औरतुनि खे मिलनि था ईअं तव्हांखे मुस्तहक़ सम्झी ऐं नौकरियूं ॾियनि ईअं न आहे तव्हांखे हक़ जेको आहे इहे ई असांजा नौजवान आहिनि अच्छा असांजे रोज़गार ते ॿियनि जो कब्ज़ो आहे ॿियनि सूबनि जा माण्हू असांजा डोमिसाइल ऐं उहे कनि था उहो हक़ असांजे सिंधी नियाणियूं सिंधी नौजवान असांजा जेके टैलेंटेड ब्रिलियंट जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे ॾिनो वञे ऐं जेका कसर आहे 20-19 आहे उनखे नज़रअंदाज करे ऐं माना उन्हनि खे जेको आहे घर वेठे वञी उन्हनि खे नौकरी अहिड़ा उम्मीदवार जेके आहिनि जेके तव्हां वोट ॾींदा था अचो जिन खे सदियुनि खां वठी नसुल दर नसुल तव्हांजा वॾा ॾाॾा इहे ॾींदा था अचनि त सिर्फ़ु इन जे लाइ त असांजे बचनि खे रोज़गार मिलंदो ऐं असांजे माना हुनखे इहो थींदो उहे नौकरियूं वरी ख़ुदि विकिणनि था उन्हनि खे अञा मथे ख़र्च था पुॼाइणा पवनि उहे नौकरियूं विकिणनि था ऐं उन विकिण जे करे छा थो थिए त वीचारो ग़रीब जेको आहे उहो ग़रीब तर थींदो थो वञे ऐं अमीर पंहिंजा पैसा वग़ैरह भरे हर जाइ ते हर सीटूं हर जाइ ते वठंदो थो वञे सो हिन में बि मूंखे लॻे थो ईअं ई थियो आहे ॿियो सर इहो थियो त जेके फीमेल हुयूं न्याणियूं हुयूं उन्हनि सां पाण साईं सरदार शाह पाण वाइदो कयो त मां तव्हांखे 40 ते पास कंदोमांव तव्हांजो हक़ आहे सही आहे हाणे उहो फ्री हो उन चयो मां तव्हांखे 50 ते कंदोमांव हाणे न कंदोमांव हिकु न्याणी जेका आहे 7 क़ुराननि जे बराबरि आहे इहे सवें हज़ारे न्याणियूं केतिरा क़ुरान थी वियूं इहे सरदार शाह खे पूॼंदा पाण सम्झो ठीकु आहे न वॾी महिरबानी अदी शाइस्ता असां हमेशह गॾु हूंदी आहे अॼु बि आहे खैरपुर प्रेस क्लब ते बीठा आहियूं सो हाणे अदी शाइस्ता खां पुछूं था अदी तव्हांखे त हाणे सॼे मामले जी ख़बर आहे
वाइदा जेके हुआ असांजी सरदार शाह जा 40 मार्कुनि ते फीमेल खे न्याणियुनि जे, छो त तव्हां बि उन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन कयो था, नुमाइंदगी कयो था। हाणे इहे जेके वाइदा हुआ घटि में घटि कल्ह खां वठी असां वरी उन्हनि छोकिरियुनि चयो त भला हाणे नथा कनि, सफ़ा हेठि नथा लहनि, त असां सां जेको वाइदो कयूं उहो त पूरो कनि न, घटि में घटि उहो छो था पूरो कनि। हाणे उन हवाले सां थोरो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां अदार बारी जो ऐं अज़हर खे सलाम पेश कयां थी, जेको IBA में नौजवान भेनरुनि भाइरुनि जेका टेस्ट ॾिनी उन्हनि जे लाइ ॾींहं राति स्ट्रगल कनि पिया, ऐं उन खां पोइ जेका एॾी स्ट्रगल खां पोइ कुझु नरमी आई IBA वारनि जे तरफ़ां, त अगरि असांजी कीज़ में ग़लतियूं आहिनि त असां उन्हनि खे दुरुस्त कंदासीं, ऐं उन कोशिशि सां, तव्हांजी कोशिशि सां, महिनत सां उन में कुझु बहितरी आई। 1-2 मार्क्स जेके आहिनि कुझु नौजवाननि खे मिलियूं ऐं जेके आहिनि उन्हनि खे पास कयो वियो। उनखां पोइ असांजी सभ खां पहिरियों मुतालबो इहो हुयो त हिकु सिंध हिकु पॉलिसी 40 ते पास, ओवरऑल सभिनी बिल्कुलु सभिनी जे लाइ हिकु पॉलिसी हुई हुजणु खपे, ऐं न फीमेल जे लाइ अलॻि हुजणु खपे, न मेल जे लाइ, न मिनोरिटी लाइ, असांजी इहो ई हुई त सभिनि जे लाइ हिकु पॉलिसी हुजे। मगर जॾहिं रिज़ल्ट साम्हूं असांजे आयो त उन में असांखे मतिलबु बिल्कुलु अपोज़िट रिज़ल्ट नज़र आयो। छो जो जेके 50 वारा हुया, 54 वारा हुया, 60 वारा हुया, उन्हनि खे फेल करे ऐं जेको आहे 30 वारनि खे पास कयो वियो आहे। ऐं जेके MP MNS जा 5 एरियाज़ हुआ उन्हनि खे हार्ड एरियाज़ ॾेखारे करे उन्हनि खे पास कयो वियो, ऐं जेके महिनत कंदड़ नौजवान हुआ उन्हनि पंहिंजनि मनपसंदि माण्हुनि खे, पंहिंजे वोटरनि खे ख़ुशि कयो। ऐं जेके असांजा नौजवान महिनत कई, जंहिंजी 50 मार्कूं हुयूं, कंहिंजी 60 हुई, हिकु उमेदु रखी वेठा त असांखे जॉब मिलंदी, असां पास आहियूं, उहे बि बिल्कुलु मायूस थी चुका आहिनि। तव्हां ॾिठो त असांजे केतिरनि नौजवाननि ख़ुदकशी करण जी कोशिशि कई, ऐं जॾहिं तव्हां हिकिड़ी स्ट्रगल शुरू कई त हिकिड़ो नौजवाननि में उमेद जी किरण नज़र आई त असांजो कुझु न कुझु थींदो। वरी IBA वारनि बि असांखे यकीन ध्यानी ॾियाराई त असांजी कीज़ में ग़लतियूं आहिनि त असां उन्हनि खे दुरुस्त कंदासीं। सरदार शाह जो बयान बि आयो त जेको आहे शिकायती सेल ठाहियो आहे, न्याणियुनि खे 40 ते पास कयो वेंदो, पर हाणे उहो चए थो त बिल्कुलु बि मां हिन बयान खां उहो बिल्कुलु मुकरी वियो आहे। हालांकि सीटूं आहिनि, मौजूदु आहे, जीअं तव्हां ॿुधायो था त हिकु यूनियन काउंसिल में जीअं 15-15, 20-20 सीटूं आहिनि, उते 2 नौजवान पास थिया आहिनि, त जेके बचिया सीट आहिनि त उहे कंहिंखे ॾींदा? त उन मां इहो ई लॻे थो त या करप्शन थींदी, या त पैसनि में विकाम ॿियूं नौकरियूं, या त पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾींदा। असां इहो हरगिज़ न थियणु ॾींदासीं। तव्हांजी जेका जिदोजहद आहे ऐं असांजे जेके नौजवाननि जी जिदोजहद आहे, अज़हर जी जिदोजहद आहे, उहा ज़रूरु रंग लाहींदी। जेको असां IBA वारनि खे हिन ॻाल्हि ते असां राज़ी कयोसीं, उन्हनि पंहिंजी ग़लतियुनि जो एतिराफ़ु कयो, त सिंध गवर्नमेंट खे बि ज़रूरु असां हिननि खे जेके पॉलिसियूं उन्हनि खे चेंज करण में, जेके उन्हनि ऐलान कया आहिनि उन्हनि ते असां अमल कराइण लाइ ज़रूरु मजबूर कंदासीं। छो जो सिंध गवर्नमेंट इहो न सम्झे त असां हमेशह सिंध जे नौजवाननि सां मज़ाक़ कंदा अचूं था, ऐं जेके आहे असां उन्हनि जा हक़ खाईंदासीं। अगरि हाणे हरगिज़ ईअं न थींदो। सिंध जो शहूर ॾिसो त हाणे सुॼाग थी चुको आहे, ऐं किथे बि को अहिड़ो ज़ुल्म थिए थो, सिंध जो शहूर ॿाहिरि निकिरी थो अचे ऐं पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु उथारे थो। तव्हां ॾिठो त IBA में केॾा एहतजाज थिया, असांजा नौजवान न पुलिस खां डरिया, न धमकियुनि खां डरिया, उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां हिरासा कयो वियो, मगर पोइ बि उन्हनि जा हौसला बुलंद हुया ऐं उन्हनि पंहिंजा मुतालबा IBA जे अॻियां मंझराया। ऐं इंशाअल्लाह सिंध गवर्नमेंट जी बि जेके ऐलान कया आहिनि ऐं जेके उन्हनि जा असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि नौजवाननि जा, उहे असां ज़रूरु मनराईंदासीं। असां पंहिंजे नौजवाननि सां हर प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं, ऐं जिथे जिथे असांखे जीअं अॼु बि मैसेज आयो भाउ जो हिकिड़े जो, त असां सां जेको आहे सिंध असेंबली जे ॿाहिरियां पुरअमन एहतजाज आहे, उन में तव्हां शिरकत कयो ऐं उनजी तव्हां क़यादत कयो। मां जो क़यादत न, असां तव्हां सां हर वक़्तु हर जॻह ते गॾु आहियूं जिथे तव्हां चवंदो, छो जो तव्हां पंहिंजे राइट जे लाइ ॿाहिरि निकिता आहियो, ऐं तव्हांजा हक़ वठी ॾियारण में अगरि असां पंहिंजो रोल अदा करे सघूं था त ज़रूरु कंदासीं। वॾी महिरबानी। अदी चए असां सां गॾु आई आहे, तव्हां सां मिलण बि वैसे ॾाढी ख्वाहिश। आप बताएं, आप तो कैंडिडेट हैं? जी अस्सलाम वालेकुम। मैं जो है रूरल एरिया से हूँ और मेरा 22 सितंबर को टेस्ट था, तो वो पेपर आउट ही नहीं हुआ। मैं IBA से यही कहना चाहूँगी, अगर आपकी गलतियाँ नहीं हैं तो आप लोग पेपर क्यों छुपा के बैठें? पेपर बाहर निकालें, हमें देखने दें। हमें पेपर हमारा आउट नहीं है, उसके बावजूद भी हम कैंडिडेट्स ने सब ने मिल के उसमें 8 मिस्टेक्स निकाली हैं। तो जब मैंने वहाँ पे एप्लीकेशन दी, 3-4 दफ़ा एप्लीकेशन दी, मेल भी की, हर तरीके से एप्लीकेशन दी। मैं फ्राइडे वाले दिन अगेन IBA सखर गई हूँ। वहाँ पर हम दरवाजे के आगे चीखते रहे, वहाँ पे जो लोग थे उन्होंने दरवाज़ा नहीं खोला। ऊपर से हम लोगों से बदतमीज़ी की जा रही थी कि नहीं खोलेंगे। हमारे साथ जो फीमेल्स थी वो सारी वहाँ पे खड़ी हो गई कि हम दरवाज़ा खोलें, हम यहाँ से नहीं जाएंगे, लेकिन हमारी वहाँ पे एक भी नहीं सुनी गई। तो मैं रूरल एरिया से हूँ, वहाँ पर सीट्स सिर्फ 3 लोग पास हुए, 16 सीट्स हैं।
तो इस तरह क्यों? ये तो सीधी सीधी नाइंसाफी है। सरदार शाह यही चाहते हैं कि हमारे यूसी से जो 33 पे पास हुए वहाँ पे ज़्यादा लोग बच जाएंगे तो वो दूसरे यूसी में आ जाएंगे। क्या फ़ायदा हुआ हमारी ऐसी पॉलिसी का? एक सिंध एक पॉलिसी करें, टॉप टू बॉटम सिलेक्शन की जाए। इस तरह तो हमारा हक खाया जा रहा है ना। हमारा यूसी वहाँ पे आके कोई और जॉब करे, जैसे सिंध के लोग यहाँ पे जॉब करें, तो हम लोग बर्दाश्त कर रहे हैं? नहीं करेंगे बर्दाश्त। इसी तरह हमारे यूसी में कोई और आके जॉब क्यों करें? हमारे यूसी में हमारा ही हक है, हमारा ही राइट है। हमें हमारा राइट दिया जाए, हमारे साथ इंसाफ किया जाए। फीमेल्स के लिए सरदार शाह ने खुद कहा था 40 पे पासिंग मार्क्स, लेकिन 50 पे कर दिया है। तो सीट्स भी बच रही हैं। जो लोग पीएचडी में पास हैं वही जेईएसटी में पास हैं, तो सीट्स तो काफ़ी बच रही हैं। सीट्स का इशू नहीं है, फिर क्यों इंसाफ नहीं किया जा रहा? सिंध गवर्नमेंट से यही मुतालबा है कि सबके साथ, बॉयज़ के साथ भी और फीमेल्स के साथ भी, सबके साथ इंसाफ किया जाए। एक ही पॉलिसी रखी जाए, माइनॉरिटी और जो फीमेल्स का है सबको सेम पासिंग मार्क्स पे पास किया जाए, 40 ओवरऑल मार्क्स किए जाएं। बड़ी मेहरबानी है। असां अॼु हिते सखर प्रेस क्लब ते आया हुआसीं, ॻाल्हाईंदो? हाँ, डिग्रियुनि जो मार्कूं पे बिल्कुलु असां उहो मुतालबो कल्ह खां वठी कयूं था। जेके प्रोफेशनल डिग्रियूं आहिनि इन्हनि जो बि जल्दी मार्कूं मिलणु घुरिजनि। वधीक पोइ तव्हां सां असां लाइव अचूं था। फ़िलहालु ही असांखे प्रेस क्लब ते ई मौजूदु हुयासीं ऐं तव्हां सां थोरी ॻाल्हि ॿोल कईसीं। महिरबानी।